ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। दादू मां 12 ॾींहं अॻु जोहीअ वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थियल नौजवान अमीर बख्श गाॾही जे क़त्ल में मुलविस 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदारनि ॾोह जो एतराफ़ बि करे वरितो आहे। अवां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। क़त्ल में जेल पुलिस जे अहलकार जे मुलविस हुजण जो इंकशाफ थियो आहे। SSP शबीर अहमद सेठार दावा कई आहे त अमीर बख्श गाड़ी जे क़त्ल केस में मुख्य जवाबदार चनेसर ऐं अब्दुल्ला खासकेली खे पुलिस मुक़ाबले दौरान ज़ख्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। अवां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। 12 ॾींहं अॻु जोही वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थियल नौजवान अमीर बख्श गाड़ी जे क़त्ल में मुलविस 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॾोह जो एतराफ़ कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। दादू मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर दानिश खुश्क असां सां लाइन ते मौजूद आहे। जी दानिश, छा तफ़सील आहिनि, छा चवण आहे SSP दादू जो? जी बिल्कुल अली रज़ा। SSP दादू शबीर अहमद सेठार SSP ऑफिस दादू में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इहो चयो आहे त 15 ॾींहं अॻु जेको दादू जोही रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में सीनियर सहाफ़ी शमीर गाड़ी जो जेको नंढो भाउ अमीर बख्श गाड़ी ज़ख्मी थियण बाद इलाज दौरान अस्पताल में पहुची वियो। संदसि जे क़त्ल में मुलविस 3 जेको आहे सो जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिंमें हिकु जेको जवाबदार आहे उहो जेल खाते जो पुलिस एहलकार हुजण जो इंकशाफ पिणु थियो आहे। SSP दादू शबीर अहमद सेठार मक़तूल अमीर बख्श गाड़ी जे वॾे भाउ सीनियर सहाफ़ी शमीर गाड़ी ऐं SHO वोमिन बेनज़ीर जमाली गॾियल तौर ते प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे SSP ऑफिस में। SSP शबीर अहमद सेठार जेको आहे नौजवान अमीर बख्श गाड़ी खे बेदर्दी सां क़त्ल कंदड़ जेके जवाबदार आहिनि, मुख्य जवाबदार जंहिंमें चनेसर लुंड ऐं संदसि जो जेको साथी आहे अब्दुल्ला खासकेली, उनखे ज़ख्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। उन सां गॾोगॾु हिकु ॿियो जवाबदार जेको आहे आरिफ कोरी ॿुधाए पियो इन जेको पुलिस खातो एहलकार आहे उहो पिणु जेको आहे हिन क़त्ल में गिरफ़्तार थियो आहे, जेको क़त्ल में मुलविस आहे। ऐं 3 जवाबदारनि जेको आहे सो इन केस में जेको आहे सो एतराफ़ पिणु कयो आहे। नौजवान अमीर बख्श गाड़ी खे क़त्ल करण जे इल्ज़ाम में जेके गिरफ़्तार आहिनि ॾोहारी, उन्हनि जो रिमांड पिणु वरितो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त SSP दादू शबीर अहमद सेठार जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उनमें जेको आहे कामयाबी जेका हुन दावा कई आहे। उन बाद मक़तूल अमीर बख्श गाड़ी जे वॾे भाउ सीनियर सहाफ़ी शमीर गाड़ी ऐं गाड़ी बिरादरी जे सवे माण्हुनि जेको आहे सो SSP ऑफिस दादू पहुची SSP दादूअ खे अजरक गुलनि जा हार ऐं नोटनि जा हार पाराए संदसि जो जेको शुक्रियो अदा कयो आहे। जी महिरबानी अवां जी।